दोस्तों असी इन वक्त बगान शहर में मौजूद आयूँ असा सा गॾु जेको सो पेटियाला ज़िले ठटे जा दोस्त गॾु आहिनि उहे जेके आहिनि से इलेक्शन 22 तारीख़ ते पेटियाला थी रही है उनजी वर्क के सिलसिले में उहे निकतल आहिनि असां हिन वक्त बगान शहर का केटी बंदर तरफ वही रहा आयूँ। केटी बंदर शहर जो है सो सिंध जो तारीख़ी शहर है असीं अव्हांखे केटी बंदर शहर जो ज़रूर पंहिंजो दीदार कराईंदासीं उते जो तव्हांखे शहर भी घुमाईंदासीं उते साहिल जा जेके छोलियूं आहिनि उहे भी तव्हांखे ॾेखारींदासीं। असीं हिन वक्त जो है सो बगान शहर का हाँ केटी बंदर तरफ वही रहा आयूँ। जी साथियों असीं अव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते जूं ज़मीनूं आहिनि जेको पानी न हुजण जे करे गैर आबाद आहिनि ही केटी बंदर जो है वो ठटे ज़िले की पोछड़ जो इलाइक़ो है जिते पानी जो है सो न पहुँचण करे हिते जूं ज़मीनूं तकरीबन गैर आबाद आहिनि। जी साथियों अभी ॾिसंदा हूंदा त ही उन उस्ताद बिरादरी जो गाॾियुनि जो काफ़िलो है जो केटी बंदर तरफ वही रहा है असां जो सो केटी बंदर में जेके उस्ताद आहिनि उन्हनि सां मुलाक़ात करण लाइ इलेक्शन के हवाले से उन्हनि सां मिलण के लिए ये दोस्त वही रहा आहिनि। तव्हांखे ॾेखारींदुसि त हिते इन गाड़ी में जो है सो पेटियाला अगवान तलके घोड़ाबाड़ी जो सदर साईं मोहम्मद शरीफ केटी बंदर जो इलाइक़ो है ही ज़मीनूं केटी बंदर जो तव्हां ॾिसंदा हूंदा त केटी बंदर जो सिंध जो तारीख़ी शहर है केटी बंदर जो सिंध की तारीख़ में कश्मीर तौर सुञातो वञे थो। कंहिं दौर में केटी बंदर जो है सो ख़ास तौर ते अनाज के हिसाब से सारन के हिसाब से ढाढो मशहूर होंदो हो। केटी बंदर खारे छाण में जो है सो उते काफ़ी सारियूं सारियूं थींदी हुयूं उते जो ज़मीनूं आबाद होंदी हुयूं उनके सावक जे करे आबादी जे करे उनके सिंध जो कश्मीर भी चयो वेंदो हो। जो अज भी तारीख़न में सिंध की तारीख़ में लिखल है त कश्मीर केटी बंदर खारो छाण सिंध जा कश्मीर आहिनि। पर हिन वक्त जो है हिते पानी न हुजण करे तव्हांखे ॾेखारियूं त हे ॾिसो ज़मीनूं जेके आहिनि उहे सभु गैर आबाद पियल आहिनि ही पोछड़ में हुजण जे करे हिते जी ज़मीनूं जेके आहिनि से मुसलसिल जो समुंड है वो खाई रहियो है असां जीअं केटी बंदर शहर पहुचंदासीं त उते जी सूरत हाल भी तव्हांखे केटी बंदर के नज़दीक आयूँ केटी बंदर के पहुँचण वारा आयूँ। असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त ही केटी बंदर के जो समुंड के बंद लगल है जैसा असीं वही रहा आयूँ। इन पासे तव्हां ॾिसंदा हूंदा त ही समुंड जो पानी है जो छोलियुनि वसीले वीर जेका चढ़े थी उन वसीले ही अचे तो हिन बंद सां टकराइजे तो वरी वापस मोटी वञे तो ही उन वीर जो पानी है तव्हांखे असीं ॾेखारियूं त हिन पासे हे ज़मीनूं आहिनि केटी बंदर जूं। केटी बंदर जो रोड है बगल टुटल रोड है केटी बंदर जो। असीं हाणे केटी बंदर के बिल्कुल नज़दीक आयूं। जी साथियों ये ॾिसो तव्हां हे समुंड में जो सो तिमर जा वण लगल आहिनि तिमर जा बूटा आहिनि जेके समुंड में बीठल आहिनि समुंड है असीं ॿिन्ही पासे ॾेखारींदासीं त रोड के ॿिन्ही पासे का ही समुंड जो पानी बीठल है असां जो सो केटी बंदर पहुँचण वारा आयूँ। तव्हांखे इन स्क्रीन ते परे खां टावर नज़र ईंदा हूंदा उहे केटी बंदर शहर जा टावर आहिनि असां जो सो हिन वक्त केटी बंदर के नज़दीक आयूँ। ही रस्तो जो सो केटी बंदर ॾे वञे पियो ये केटी बंदर में तिमर जा वण लगल आहिनि जेके तव्हां ॾिसंदा हूंदा। साथ ही गोठ है हिकिड़ो केटी बंदर के पासे में जो असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त तव्हां ॾिसंदा हूंदा ही गोठ जो है सो मथे भिटिन ते ठहियल है हिते ही पानी बीठल है इहो समुंड जो पानी है हिते पानी जो समुंड जो वीरन ज़रिए चढ़े तो लही वञे तो ही उन पानी में मौजूद गोठ है तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया ही घर जेके से कहिड़ा ख़ूबसूरत घर ठहियल आहिनि। जी नाज़रीन असीं केटी बंदर शहर पहुची विया आहियूं ही तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया
त हे माहीगीरनि जा घर आहिनि। हे उहे माहीगीर आहिनि जेके समुंड में मच्छी मारण जे लाइ वञनि था ऐं हिन जो रोज़गार जेको आहे, गुज़र सफ़र जेको आहे सो हिते मच्छी ते आहे ऐं ही हुननि जा घर ठहियल आहिनि। तव्हांखे ॾेखारियूं पिया त हे हुन जा घर आहिनि ऐं हिन पासे तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदा त ही केटी बंदर शहर जेको आहे असांजे साम्हूं आहे बिल्कुलु, जेको तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ऐं हिन पासे ही समुंड आहे ऐं हिन दफ़े जेको आहे सो हिन समुंड जी हिते लाथ आहे, हिते पाणी जेको आहे सो घटिजी वियो आहे। ही साम्हूं समुंड जो तड़ बि आहे ऐं ही साम्हूं केटी बंदर शहर आहे जिते असीं पहुचूं पिया। जी नाज़रीन, हे तव्हां ॾिसंदा हूंदव त हे ॿेड़ियूं बीठल आहिनि ऐं लांचूं बीठल आहिनि जेके हिन समुंड में हलनि थियूं ऐं हींअर पाणी लही वञण जे करे हे किनारे ते बीठल आहिनि। हे उहे ॿेड़ियूं आहिनि जेके हिन समुंड में हलनि थियूं ऐं हे माहीगीर जेके आहिनि से मच्छी मारनि था। ऐं हीअ असां साम्हूं केटी बंदर शहर में पहुचण वारा आहियूं। केटी बंदर शहर जेको आहे उहो सिंध जो तारीख़ी शहर आहे ऐं हिन केटी बंदर जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे ऐं हीअ सिंध जो आख़िरी शहर आहे। हिन खां पोइ जेको आहे सो समुंड शुरू आहे ऐं हीअ समुंड वरी बि वञी ईरान ऐं इंडिया जे हदनि सां मिले थो ऐं हीअ असां हिन वक़्तु केटी बंदर शहर में पहुची चुका आहियूं। तव्हां ॾिसंदा हूंदा त हिन जे ॿिन्ही तरफ़नि खां समुंड जो पाणी बीठल आहे। ऐं हिते जेके आहिनि इहे ॿेड़ियूं जेके आहिनि उहे ॿाहिरि बीठल आहिनि, उहे तव्हांखे ॾेखारियूं पिया त इहे साम्हूं तव्हां ॾिसंदा हूंदव त इहे ॿेड़ियूं आहिनि। जी नाज़रीन, ही केटी बंदर शहर जी अस्पताल आहे ऐं ही एम्बुलेंस साम्हूं बीठल आहे। ही हुनजो रूरल हेल्थ सेंटर आहे केटी बंदर शहर जो। हूंदव त ही केटी बंदर शहर आहे ऐं ही हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे केटी बंदर जो। तव्हां ॾिसो त ही केटी बंदर जो नंढो शहर आहे ऐं हिते जेके दोस्त पेटे अलफ़ जा वर्कर ऐं उम्मीदवार जेके हिते वर्क करण आया आहिनि उहे हिते बीठल आहिनि। असीं उहे बि तव्हांखे ॾेखारियूं। जी दोस्तो, हीअ ॾिसो, हीअ मच्छी आहे, हीअ हिकिड़ो माहीगीर जले आयो आहे समुंड मञा। हीअ तव्हांखे ॾेखारियो आहे। हिन मच्छी जो नालो छा आहे? आल मच्छी जो नालो आहे ऐं हिन जो वज़न घणो थींदो तक़रीबन? अच्छा, हिन खां वधीक थिए थी वॾी। केटी बंदर शहर में पहुता आहियूं ऐं उते दोस्तनि वटि आहियूं ऐं इहे दोस्त जेके आहिनि से केटी बंदर जो हलवो खाई रहिया आहिनि। हे पेटे अलफ़ जा अॻवान आहिनि। साईं वॾे अरशद शाह जे क़यादत में जेको आहे सो हे दोस्त केटी बंदर जो हलवो खाई रहिया आहिनि। ये असांजो दोस्त आहे शरीफ़ कुनियोस तलके घोड़ावड़ी सदर, उनखे दोस्त जेको आहे सो केटी बंदर जो हलवो खाराए रहियो आहे। पर खाराई थोरो, अॻे ई मानी घणी खाई आयो, वरी जुलाब नथी पवनि सो तलके केटी बंदर जो। जी, ही दोस्त तलके केटी बंदर जो जनरल सेक्रेटरी आहे। ही केटी बंदर शहर में मौजूदु आहियूं। ही केटी बंदर शहर आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही दोस्त जेके असां सां गॾु आहिनि ऐं हे सभु दोस्त जेके आहिनि से केटी बंदर में जेको समुंड जी जेटी आहे जिथे ॿेड़ियूं बीहनि थियूं, लांचूं बीहनि थियूं ऐं हो हिते जा जेके माहीगीर आहिनि उहे मच्छी मारनि था। असां उन तरफ़ वञी रहिया आहियूं। हींअर वीर जे पाणी न अचण करे उते थोरो पाणी घटि आहे, पर असीं तव्हांखे उहो केटी बंदर शहर जी उहा जेटी ॾेखारियूं था जिथे हिते माण्हू मच्छी मारे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। जी दोस्तो, असीं आहियूं केटी बंदर जी जेटी ते मौजूदु आहियूं ऐं हींअर वीर जो पाणी वापसि बि हलियो आहे, उन करे पाणी घटिजी वियो आहे। हिन पासे तव्हां ॾिसंदा हूंदा त किनारे ते जेके आहिनि से ॿेड़ियूं बीठल आहिनि ऐं लांचूं बीठियूं आहिनि जेके मच्छी थियूं मारनि ऐं ही केटी बंदर शहर आहे। हे दोस्त गॾु आहिनि ऐं हे दोस्त जेके आहिनि से हिते वर्क जे लाइ आया आहिनि। पेटे अलफ़ जा दोस्त आहिनि ऐं केटी बंदर जेको सो वर्क करण आया आहिनि। हे दोस्त चवंदा त असीं जेको सो कामयाबु आहियूं, उनजी ख़ुशीअ में असीं जेको सो दोस्तनि खे केटी बंदर घुमाइण आया आहियूं ऐं केटी बंदर जो जेको सो मशहूरु हलवो आहे उहो उनखे हलवो खाराइण आया आहियूं। ऐं तव्हां ॾिसो था त कुझु दोस्त असांजा अञा पोइते रहिजी बि विया आहिनि। ऐं हीअ केटी बंदर जो शहर आहे जेको सिंध जो हिकिड़ो तारीख़ी शहर आहे ऐं हिन केटी बंदर जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। ऐं इहे दोस्त केटी बंदर जो किनारो समुंड जो था घुमनि
ऐं चवनि था त असां जेको सो इलेक्शन में कामयाबु आहियूं, उन करे असीं पंहिंजे दोस्तनि खे हिते वठी घुमाइण लाइ आया आहियूं। हा ॾिसूं था हिन दोस्तनि मां कहिड़ा दोस्तनि जेके ॿेड़ियुनि ते बि चढ़नि था। आहे को दोस्त ॿेड़ी ते चढ़ण वारो? अदा खैरू तो चढ़े ही चढ़े हिते जी। तो असी केटी बंदर जी जेटी ते मौजूद आहियूं ऐं हे दोस्त जेके आहिनि से अचनि पिया ऐं हिते असां जेको सो समुंड घुमण आया आहियूं। पर हिन समुंड में पाणी जेको आहे सो हींअर वीर जो लही वियो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदा त हिते हे लांचूं बीठल आहिनि। हीअ लांच बीठल आहे, हीअ जहाज़ जे नमूने हिकिड़ी लांच आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ लांच जेकी आहे, अच्छा 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 जी दोस्तो, हे तव्हां ॾिसो पिया त लांचूं मौजूदु आहिनि। हे असांजा दोस्त जेके आहिनि से हिते घुमण आया आहिनि। ही केटी बंदर जो किनारो आहे ऐं केटी बंदर सां गॾु जेको ही समुंड आहे ऐं उन में जी पाणी बीठल आहे। ही समुंडी पाणी आहे। हे तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदा त लांचूं बीठल आहिनि जेके मच्छियूं मारनि थियूं ऐं हे ॿेड़ियूं आहिनि जिन में। साईं तूं चढ़, गुलाम रसूल ॿेड़ी हिकिड़ी ते चढ़ भला, तोखे खणी हले अॻियां। हा ये ॿेड़ी भॼी वेंदी परियां, अंदरि चढ़ी वे। हा अंदरि चढ़। जी दोस्तों, ॿिया दोस्त कोन था चढ़नि, आउं त चढ़ी ॾिसां। जी दोस्तों, हे ॾिसो त लांचूं बीठल आहिनि ऐं ही पाणी हींअर लही वञण जे करे हे किनारे ते बीठल आहिनि ऐं हे मच्छियूं मारींदा आहिनि। हीअ ॾिसो तव्हां वॾी लांच आहे बीठल आहे। ही तव्हां ॾिसंदा हूंदा त हिकिड़ी वॾी लांच बीठल आहे। हीअ जेके मच्छी मारनि था ऐं हे केटी बंदर जा माहीगिर जेके आहिनि से हिन मंझि वञनि था समुंड जे अंदरि ऐं मच्छी मारनि था। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे मच्छी मारण जेको वञनि था त किथे किथे वञनि था। ऐं हीअ जेकी लांच साम्हूं बीठल आहे, इन लांच जी हिन वक़्तु क़ीमत घणी आहे? जी अदा, तुंहिंजो नालो छा आहे? गुलसन। हीअ लांच जेकी बीठल आहे इन जी क़ीमत घणी आहे हींअर? 2 करोड़नि जी आहे। अच्छा, हीअ वेंदा आहियो समुंड में मच्छी मारण जे लाइ? केसि ताईं वेंदा आहियो? अच्छा, इंडिया जी हदनि में वेंदा आहियो तव्हां? अच्छा, हा पोइ मच्छी घणी मारींदा आहियो तव्हां? हाँ समुंड में घणो टाइम था रहो? 15 ॾींहं। अच्छा माल मिलंदो त तकड़ा। अच्छा, जेकॾहिं माल तव्हांखे जल्दी नथी मच्छी मिली सघे त पोइ अभी महीनो खनि रही था वञो अंदरि? महीना के तकड़ा 15 ॾींहं 16 ॾींहं। अच्छा, थोरो जो माल आहे पोइ वरी वेंदा। अच्छा, हिन जो ख़र्चो वग़ैरह घणो थो अचे? तेल जो या हिन जो ख़र्चो घणो? घणा माण्हू था हिन में कमु कनि? 20-25 हूंदा। 20-25 माण्हू हूंदा आहिनि। अच्छा, उन्हनि खे छा ॾींदा आहियो हिसाबु? माल मिलंदो उहो जेतिरो माना माल अचे थो उनजो हिसो ॾींदा आहियो उन्हनि खे। हिन जो ख़र्चो घणो थो अचे? लांच जो, तेल जो ऐं हिन जो जेकी बर्फ़ वग़ैरह तव्हां खणी था वञो, इहो घणो ख़र्चो थो अचे? 20-25 लख। 20-25 लख रुपया हिकिड़े चक्कर जो ख़र्चो अचे थो। 15-20 ॾींहंनि जो माना 15-20 लख रुपया ख़र्चो अची वञे थो। 20 लख 22 लख। अच्छा लाची हिसाब सां कंहिंजो वॾो ख़र्चो कंहिंजो घटि ख़र्चो। जी जी दोस्तों, तव्हां इन दोस्त जी ख़बरूं ॿुधियूं त हीअ जेकी लांच आहे हीअ हिन ते मच्छी मारण वञनि था समुंड में ऐं हिन पासे ॿियूं बि लांचूं बीठल आहिनि ऐं हे ॿुधाइनि था त हिन लांच जो जेको 15-20 ॾींहंनि जो चक्कर आहे उन में 20-25 लख जो ख़र्चो हिन जो अचे थो। हिन में 15 खां 20 माण्हू कमु करण वारा आहिनि जेके कमु कनि था ऐं मच्छी जलनि था। जी दोस्तों, हीअ ॾिसो त हे बंदर ते लांचूं लॻल आहिनि ऐं हे लांचूं जेके हिते हिन वक़्तु बीठल आहिनि ऐं उन इंतज़ार में आहिनि त जीअं ई वीर चढ़ंदी ऐं पाणी समुंड जो वधंदो त हे वापसि मच्छी मारण जे लाइ निकिरी वेंदा। ऐं हिते कुझु लांचूं जेके मच्छी मारे आयूं आहिनि असीं उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं त उन मञा मच्छी लाहे रहिया आहिनि ऐं हे हिते लांचूं बीठल आहिनि। हीअ केटी बंदर जो बंदरगाह आहे, उते हे लांचूं बीठल आहिनि। जी दोस्तों, हीअ ॾिसो त हीअ मच्छी मारे खणी आया आहिनि ऐं हीअ गाॾी भरिजे पई। हीअ मच्छी आहे जेकी हीअ मारे खणी आया आहिनि ऐं हीअ मच्छी जेकी आहे सा मार्केट ॾांहुं सप्लाई कई पई वञे। पाणी केॾी महिल चढ़ंदो आहे मथे? अञा टाइम आहेसि? कॾहिं राति जो चढ़ंदो आहे? राति जो ईंदो आहे।
दोस्तों हे हुड़ा जेके हिते बीठल आहिनि ही जीअं ई समुंड में पाणी चढ़ंदो त हे राति जो वरी बि मच्छी मारण जे लाइ समुंड में हलिया वेंदा आहिनि ऐं पोइ हे वरी 10-15 ॾींहं 20 ॾींहंनि खां पोइ मोटी ईंदा आहिनि। ऐं हिन हुड़े में घणा माण्हू था कमु कनि? हिन हुड़े में 30 माण्हू था कमु कनि। ऐं हीअ जेके आहिनि से हिननि खां वॾा होड़ा आहिनि या इहे वॾे में वॾा आहिनि? वॾे में वॾा इहे होड़ा आहिनि। घणा ॾींहं समुंड में हूंदा आहियो? 20 खां 22 ॾींहं समुंड में हूंदा आहियो। महीनो बि लॻी वेंदो आहे। अच्छा जी दोस्तों, हिननि जो चवणु आहे त हिननि खे महीनो बि लॻी वेंदो आहे, न त हे 20 खां 25 ॾींहं समुंड में रहंदा आहिनि ऐं मच्छी मारे पोइ वरी वापसि बंदरगाह ते ईंदा आहिनि। ही केटी बंदर शहर आहे, असीं उते मौजूदु आहियूं ऐं केटी बंदर में जेके हुड़ा आहिनि हे उते बीठल आहिनि बंदरगाह ते। ऐं हे कुझु हुड़ा जेके मच्छी मारे खणी आया हुआ जेकी तव्हांखे असां ॾेखारी, ऐं हे हाणे उन इंतज़ार में आहिनि त जॾहिं राति जो समुंड जी वीर चढ़ंदी ऐं पाणी चढ़ंदो तॾहिं हे वरी बि समुंड जे तरफ़ रवाना थींदा। जी व्यूअर्स, हिननि हिते मौजूदु जेके माहीगीर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हिननि जे अंदरि जेको आहे से मीटर लॻियल आहिनि ऐं उन्हनि मीटरनि जे ज़रिए हिन खे इहो ख़बर पवंदी आहे त हे उन बंदरगाह खां घणो किलोमीटर अंदरि आहिनि ऐं कहिड़े तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं कराची जा बंदरगाह हिन खां केतिरो तरफ़ परे पंधु आहे ऐं केटी बंदर हिन खां केतिरो पंधु परे आहे। ऐं हिननि खे इहा बि ख़बर पवंदी आहे त हो उन पाणी जी गहराई जेकी आहे उहा केतिरी गहराई आहे जिते हे मौजूदु आहिनि। ऐं हिन जो चवणु आहे त असां जॾहिं राति जो वेंदा आहियूं त उहो राति जो सफ़र जेको आहे असीं सॼो उन मीटरनि जे ज़रिए तय कंदा आहियूं त उन जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी आहे त असीं हिन वक़्तु बंदरगाह खां घणा किलोमीटर जेको आहियूं से परे आहियूं ऐं असां कहिड़े शहर खे नज़दीक आहियूं ऐं पाणी जी केतिरी हिते गहराई मौजूदु आहे। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं ॿिए वीडियो ताणी इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।